Assalamu alaikum. This is Abdur Rauf. Welcome again our YouTube channel Crew of MCQs. अॼु असां सिंधी जा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs जेके ईंदड़ SST टेस्ट जे लाइ अहम आहिनि उहे असां अॼु पढ़ंदासीं। अॼु जो असांजो पहिरियों सुवालु आहे त सोझरो जो एडिटर केरु आहे? उहो आहे ताज बलोच साहब। ॿियो क्वेश्चन आहे त शाह लतीफ़ जी शाइरी में मंज़र निगारी कंहिं लिखियो आहे? उहो आहे राज़ शर। टियों सुवालु आहे त सरदे लाश जो सफ़र कहिड़े शहर जे पस मंज़र में आहे? उहो आहे कंदकोट। चौथों क्वेश्चन आहे त नावल लाश कंहिंजो लिखियलु आहे? उहो लिखियलु आहे ग़ुलाम अली अलाना जो। पंजो क्वेश्चन आहे त लसानियात ते 12 केरु PhD करे आयो आहे? क़ासिम बुगियो साहब। छहों असांजो क्वेश्चन आहे त गज़ल जी ओसर किताब कंहिंजो लिखियलु आहे? उहो लिखियलु आहे अयाज़ क़ादरी साहब जो। सतों क्वेश्चन आहे मिर्ज़ा कलीज बेग किथे ॼाओ? टंडो ठोड़ो। अठों क्वेश्चन आहे असांजो मिर्ज़ा कलीज बेग कॾहिं वफ़ात कई? 1929 ईस्वी में। नओं क्वेश्चन आहे त भिट शाह ते केरु दफ़न नाहे थियल? मिर्ज़ा कलीज बेग। ॾहों क्वेश्चन आहे त मामी फ़क़ीरनि जा बेद कहिड़े दौर जा आहिनि? समन जे दौर जा। 11हों क्वेश्चन आहे त ख़वाब ख़ुशबू छोकिरी छा आहे? नाविल आहे इहो। 12हों सवाल आहे त सिंधी ॿोली कंहिंजो किताबु आहे? सिराज मेमण साहब जो। उस्ताद बुखारी जो असुलु नालो छा आहे? अहमद शाह। 14हों क्वेश्चन असांजो भिट शाह कंहिं छपायो? संदीका। 16हों सवाल आहे त पहिरियों साहिब दीवान केरु हो? ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल। 17हों सवाल आहे त मुंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी कंहिंजो लिखियलु आहे? उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे साहब जो। शाह लतीफ़ जो छा हुयो? साईं शाह करीम शाह लतीफ़ जो तौरु ॾाॾो हुयो। क्वेश्चन नंबर असांजो 19 आहे त क़ुरान शरीफ़ जो मंज़ूम तर्जुमो कंहिं कयो आहे? हाजी अहमद मल्ला साहब। उन सिंधी औरत जो नालो ॿुधायो जंहिं पहिरीं PhD जी डिग्री हासिलु कई? हमीदा खोड़ो। सिंधी अदब जा फ़िक्री मुहरक कंहिंजो लिखियलु आहे? अलाहदाद ॿोहियो साहब। शाह लतीफ़ कॾहिं ॼाओ? 1102 हिजरी में। रिटायर थियण जी उमिरि सरकार कहिड़ी मुक़ररु कई आहे? 60 साल। जलाल खट्टी कहिड़ी सनफ़ जो वॾो शाइर आहे? सिंगार जो। आम सवाल आहे असांजो 25वां सवाल त जलाल खट्टी साहब जेको आहे सिंगार जो वॾे में वॾो शाइर आहे। असांजो 26वां क्वेश्चन सामी किथे जो रहाकू हो? शिकारपुर जो हुयो। शेरीन शेर कंहिंजो लिखियलु आहे? अब्दुल जब्बार जोणे जो। इहो बि इम्पॉर्टेंट असांजो क्वेश्चन आहे। इहे असां जेके बि असां क्वेश्चन कयूं था इहे मोस्टली इम्पॉर्टेंट MCQs मां को बि सुवाल असांजो SST टेस्ट में अची सघे थो। शेख हयात जो कहिड़ो किताब तर्जुमो थियल नाहे? नील कंठ और नील के पत्ती। शाह जो रिसालो सभ खां पहिरें कंहिं छपरायो? 1866 में अर्नेस्ट ट्रंप छपरायो। बेदल फ़कीर किथे दफ़न थियल आहे? रोढ़ी में थियल आहे। मुक़दमत सलात कंहिंजो लिखियलु आहे? अबुल हसन ॾहरी जो। शाह लतीफ़ चंडनि जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर खंबात में। इहो मोस्ट इम्पॉर्टेंट असांजो MCQs आहे त शाह साहब जेको आहे चंडनि जो जेको ज़िक्र कयो आहे उहो सुर खंबात में कयो आहे। छपर में छरियूं कंहिंजो लिखियलु आहे? तलबल मौला असांजो 33हों क्वेश्चन आहे। ॿियो असांजो क्वेश्चन आहे त 35हों क्वेश्चन पखड़ा ऐं पहवार कंहिंजो लिखियलु आहे? अब्दुल करीम गदई जो। इहो बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे। ॿियो असांजो आहे त जदीदियत जो को आम कहाणीकार ॿुधायो? माणिक। ॿियो आहे काफ़र कंहिंजी मशहूरु कहाणी आहे? नसीम खारलवी। इहो बि हिकिड़ो असांजो इम्पॉर्टेंट MCQs आहे त काफ़िर जेको आहे नसीम खारलवी कहाणी जो किताबु आहे। मिर्ज़ा कलीज बेग जी सामान्य हयात जो नालो छा आहे? साओपन या कारोपन। कहिड़ो राजा ॿुध मत जो पैरोकार हो? राजा अशोक। शाह लतीफ़ ते जदीद तनक़ीद कंहिं कई आहे? तनवीर अब्बासी।